कम मुहिंजो सिरने देते धर करबल में कुरान बुधा इन कम मुहिंजो दुआउन जी जरूरत आना करबल खे वसा इन कम मुहिंजो कर बल खे वसा इन कम मुहिंजो मुझा नाना अज इम्तिहान ॾाढो सख़्ता नाना अज हथ खणजा नाना अज निगाहे रहमत फरमाए जा अज मुझे ला सब्र जी दुआ पे घुरजा इश्क दे दरिया में बेरो हलाए केर केर इश्क दे दरिया में बेरो हलाए केर केर पीर कामिल खां सिवा लहरूं लघा केर केर पीर कामिल खां सिवा अज लहरूं लघा केर केर पिताई तो फरमाता पर अंगार बदफो बरम हिकड़ा बारह बारिया जा दूधे मुझ दुखन वरी लुहा जी क्या थी घर आई तो यकदम जल्दी में खयाई पर ये मानो न जल्दी या बेजारी मां खणबो आहे ये खयाओ तो यकदम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो महल या उम्र फतल महल न खण हुसैन खे जरूरत न है इन खण जी खण त प्यार सां तोखे ख़बर आहे त हुसैन केर पाण बर्दाश्त कोन कंदा हुआ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे लाइ मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत साईं मखदूम अल बखादुर मोहम्मद हाशिम ठतवी रहमतुल्लाह अलैह बयान हाशिमी में लिखियो आहे त इमाम हुसैन साईं 5 सालनि जो घणनि सालनि जो 5 या 6 साल जी उमिरि हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आया मदीने साईं वेठो इमाम हसन साईं वार ठाया पिया हुजनि अखियुनि में कजल पियो आहे खुशबू लॻी पई आहे अची वेठो मदीने साईं यकदम निहारे मुर्की पाण फरमायो पुट अॼु का को बि सवाल खणी आयो अॼु केॾां घुमण निकिरण जो शौक़ु आहे इन जे लाइ आयो आहे छा सवाल आहे मुंहिंजा नाना अॼु हिकिड़ो अंगल खणी आयो आहियां मुंहिंजा नाना अॼु मुंहिंजो अंगल मंज़ूर कजो अॼु मां सवाली खे मोटाए जो न मुंहिंजे महबूब फरमायो पुट अम्मा साइल फला तनहर मां त जग जहान जे साइलनि खे न मोटाईंदो आहियां मुंहिंजा प्यारा पुट इमाम हुसैन तोखे मां कॾहिं मोटायो आहे पुट सवाल कर सवाल करण तुंहिंजो कमु आहे झोली भरे ॾियण मां मोहम्मद जो कमु आहे मुंहिंजा नाना अॼु मां उठ जो सवाल खणी आयो आहियां मूंखे उठ वठी ॾे त मां उठ ते चढ़ां मदीने जा ॿार उठनि ते घुमनि था घोड़नि ते घुमनि था मदीने जूं बाज़ारूं घुमनि था बागनि जा सैर कनि था मां हुसैन वटि उठ कोन्हे को अॼु मूंखे उठ वठी ॾियो मुंहिंजे महबूब करीम फरमायो मुंहिंजा सोना हुसैन ॿियो को शर्त रख ॿियो को सवाल कर पुट 6 सालनि जी उमिरि तुंहिंजी उठ हेॾो सारो ॾुखो कीअं चढ़ंदे लहंदे कीअं उठ तोखे किराए न विझे पुट अहिड़ो सुवाल न कर जंहिंमें नुक़सान हुजे मुंहिंजा प्यारा सोनो हुसैन उथियो आहे मुंहिंजे महबूब खे गिराचूं थो पाए कंध खां भाकुर थो पाए अखियुनि में नीर वही आया आहिनि नाना अॼु ज़रूर उठ वठी पोइ वेंदुसि अॼु मूंखे उठ वठी ॾे ईअं न वेंदुसि साथी मूंखे टोपूं था ॾियनि तव्हां वटि उठ कोन्हे को अव्हां वटि घोड़ो कोन्हे को मुंहिंजे महबूब करीम जे अखियुनि में बि ॻोढ़ा भरिजी आया मुंहिंजा प्यारा हुसैन उठ जो सवाल न कर पुट सवारी खपे त नाम मोहम्मद हाज़िर आहे छा भला ज़रूरी आहे जो उठ ते सवारी कंदे मां महबूब जा पुल्हा तुंहिंजे लाइ हाज़िर आहिनि
नाना मां तव्हां ते सवारी कयां अवां में महारत कोन्हे का मां महारत किथां आया महारतन में कीअं झलींदुसि मां त किरी पवंदुसि उठ में महार हूंदी आहे महारनि में झलींदा आहिनि उहो बि किरंदो न आहे अवां में महार कान्हे मुंहिंजे मदनी सरकार पंहिंजा ज़ुल्फ पंहिंजा वार मुबारक पगम जा ॿाहिरि ज़ाहिर करे फरमायूं हुसैन सोना हे मुंहिंजूं महारूं उन्हनि महारनि में झलजा मुंहिंजा प्यारा दोस्तो हुसैन वरी तो अंगल करे नाना मां महारूं त मिली वयूं पर नाना सवार उठ खे पेर पुखियुनि में हणंदा आहिनि पोइ उठ भॼंदो आहे मां पोइ छा कंदुसि कोन पुट हुसैन हिकिड़ो पेर तूं पंहिंजो हिन कुले खां हेठि ला ॿियो पेर हिन कुले खां हेठि ला पोइ जॾहिं तोखे दौड़ाइण जी ज़रूरत पए भॼाइण जी तिखो हलाइण जी ज़रूरत पए पुट हे पंहिंजा पेर मुंहिंजे सीने में ज़ोर सां हणजा मां उठ वांगुरु जोड़ी तोखे ॾेखारींदुसि उठ वांगुरु लोॾा खाई ॾेखारींदुमि मुड़ तूं राज़ी हुज मुंहिंजा सुहिणो हुसैन तोखे ख़ुशि करणो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जॾहिं इमाम हुसैन आमादा थी वियो नाना ठीकु आहे मां तोते तो सवार थियां पोइ मुंहिंजे महबूब जे कुल्हनि ते सवार थी हिकिड़ो पेर हेॾां लटकाई हिकिड़ो पेर हेॾां लटकाई मुंहिंजे महबूब फरमायो हुसैन तुंहिंजो सवाल पूरो थी वियो हाणे नाने मोहम्मद जो हिकिड़ो सवाल मञणो पवंदो नाना कहिड़ो सवाल आहे पुट हुसैन जॾहिं सवारी हलंदी मां मोहम्मद हथ खणी हिकिड़ी दुआ घुरंदुसि पुट तूं जेसि ताईं सवारी कर जॾहिं ख़ुशीअ सां लहंदे तॾहिं तेसि ताईं मुंहिंजी दुआ ते आमीन चवंदो हलजां अल्लाह अकबर मुंहिंजो सोनो हुसैन रसूलुल्लाह जे कुल्हनि ते सवार थियो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह 1000 पत्थरनि ते पेर रखिया मगर कई पत्थर ते इब्राहिम खलीलुल्लाह जे पेर जो निशान न बणियो निशान उन पत्थर ते बणियो जेको बैतुल्लाह जे पासे में लॻल आहे मक़ाम इब्राहिम वारो पत्थर मुंहिंजा प्यारा उलमा किराम लिखनि था त उहो पत्थर अल्लाह ताला जी ज़ात उते बि लॻराए छॾियो क़यामत ताईं ते लॻल हूंदो माण्हू ज़ियारतूं कंदा हुनजो ज़िक्र बंदि न थींदो छाजे लाइ त उन पत्थर ते चढ़ी हज़रत इब्राहिम हज़रत मुस्तफ़ा जे अचण जी दुआ घुरी अचण जी दुआ घुरी मुस्तफ़ा जो ज़िक्र थियो रब फरमायो इहो पत्थर हमेशह क़ाइम रहे हिन जो ज़िक्र दुनिया में हलंदो रहे अरे जंहिं पत्थर ते मुस्तफ़ा जो ज़िक्र थिए उन पत्थर जो ज़िक्र त रहे जंहिं कुलनि ते जंहिं मुस्तफ़ा जे कुलनि ते हुसैन सवार थिए उन जो ज़िक्र बंदि कजे हुसैन जो ज़िक्र बंदि थियण पवे को मुंहिंजो सोनो हुसैन अलैहिस्सलाम रसूलुल्लाह जे कुलनि ते सवार थियो आहे हिकिड़ो पेर हेॾां ॿियो पेर हेॾां कॾहिं मुंहिंजा प्यारा जल्दी हलण वारी हुसैन जो करे त पेर हणे मदीने जो साईं डुकी हले दौड़ पाए मदीने जे बाज़ार में जॾहिं अल्लाह जो हबीब आयो आहे शहज़ादो हुसैन सवार आहे ॿई मासूम हथ मुस्तफ़ा जे ज़ुल्फनि में आहिनि उहे ज़ुल्फूं जंहिंजे लाइ आशिक़ जो फरमाए तुंहिंजे ज़ुल्फ जे बंद कमंद विधा हैरान हज़ारे मान रुगो तुंहिंजे शाही दस्तर खान मथे मेहमान हज़ारे मान रुगो कई अफिरूं तेगा शहीद कया कई नाज़ मज़ीद मुरीद कयो रे नाणी दीद खरीद कया मस्तान हज़ारे मन रुगो मस्तान हज़ारे मन रुगो मदीने जे बाज़ार में आया चौक बाज़ार में जॾहिं महबूब पतो आहे ख़ुदा जो कसम वापारियुनि खे वापार विसरी विया तोड़ करण वारनि खे तोरूं विसरी वयूं मुंहिंजा प्यारा सामान जेके ख़रीद करण आया सामान विसरी विया ॻोठ विसरी विया घर तर विसरी विया सभिनी जूं निगाहूं सवारी सवार ते लॻियूं पयूं सचा कनि वाह 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 सवारी आहे वाजी सवारी आहे मुंहिंजो महबूब निहारे थो फरमाए अदा सवारी भली आहे त सवार त घटि कोन्हे सवार ने निहारियो
सवार केड़ो भलो आ अचल पया त सुन हुसैन तो अर्ज करे नाना तो फरमायो त मां दुआ घुरंदुसि तूं आमीन चइजा उहा दुआ कॾहिं घुरंदो मुंहिंजे महबूब करीम हथ खया रब्बे हबली उम्मती रब्बे हबली उम्मती मुंहिंजा मालिक मिठा मुंहिंजी गुनाहगार उम्मत तोखे परती आ मुंहिंजी उम्मत जी तोखे तारत आ मुंहिंजा मौला दुनिया में हशर में कब्र में तोखे उहे परताइल मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत जो शर्म भरम रखजां लजपाल रब मुंहिंजे उम्मत जी लज रखजां त मासूम हुसैन पियो ते अल्लाह आमीन अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा आमीन मुंहिंजा मालिक नाने मोहम्मद जी दुआ खे त क़बूल फरमा दुआ घुरण वारो मुंहिंजा भी दोस्तो बुजुर्गो सैयदुल अंबिया आहे त आमीन चवण वारो सैयदुल शुहदा आहे जन्नती नौजवान जो सरदार आ मदीने जो साईं आमीन दुआ घुरंदो पियो हले वाह असां उम्मत गुनाहगार अवां जो शान मुंहिंजा प्यारा कहिड़ा गुण लाहे कहिड़ा लायूं ओ भागन भरिया मोमिन मुस्लमान मदीने जो साईं तुंहिंजे मुंहिंजे लाइ दुआ घुरंदो पियो अचे सुन हुसैन आमीन चवंदो पियो अचे अॼु हुसैन ज़रूर ख़ुशि हूंदो त ओ उम्मतियो तव्हां आमीन जो बदिलो चुकायो आहे अॼु मुंहिंजी महफ़िल ज़िक्र जी सजायो वेठा हो मुंहिंजे ज़िक्र जी महफ़िल क़ाइम कयो वेठा हो मुंहिंजा प्यारा ख़ुशि नसीबन उहे बांधा जेके इमाम हुसैन जी महफ़िल सिंगारींदा आहिनि सुहिणे हुस्न जो हुसैन जो ज़िक्र कंदा आहिनि ऐं उहो त मुंहिंजे हबीब जो लाडलो शहज़ादो आहे चागलो शहज़ादो आहे अबू हुरैरा थो फरमाए मूंखे रब जो कसम आहे बुखारी मुस्लिम जी हदीस आहे मां हिननि अखियुनि सां ॾिठो इन्हनि कनुनि ॿुधो मां मदीने जे साईं जे हुजरे ते आयुसि दरवाज़ो ई मिलियो पियो हो मां पेरनि जो थुका कयो मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो मन अंत केर मां अर्ज़ कयो अबू हुरैरा फरमायो अबू हुरैरा दरवाज़ो खोले हली आ दरवाज़ो खोलिया इमाम हुसैन मुंहिंजे महबूब जे पेरनि ते चयो बीठो आहे जीअं को लाताड़ो कंदो आहे लतूं ॾींदो आहे थकावट तोड़े ॾेड़ा इहे इमाम हुसैन मुंहिंजे महबूब जे पेरनि मुबारकनि ते चढ़ियो बीठो आहे महबूब हीअं हथ खया फरमायूं हुसैन मुंहिंजे हथनि में हथ विझ हथ विधऊं फरमायूं हाणे अॻिते हली आ हलंदो हलंदो जॾहिं सीने ते अची बीठो आहे फरमायूं हुसैन वेह त सही वेठो महबूबनि पंहिंजी ज़बान ॿाहिरि कढी त इमाम हुसैन सुहिणे महबूब जी ज़बान खे चूसण लॻो आहे थोरी देरि न गुज़री मुंहिंजे महबूब करीम फरमायो सोना हुसैन हाणे तुंहिंजो वारो आहे ज़बान ॿाहिरि कर त मां मोहम्मद तुंहिंजी ज़बान खे चुमी ॾियां मुंहिंजे महबूब करीम सुहिणे हुसैन जी ज़बान ते चुमी ॾेई अर्ज़ कई मुंहिंजा मालिक मूंखे हुसैन ॾाढो प्यारो आहे मुंहिंजा मौला मुंहिंजे हुसैन सां तूं बि प्यार फरमा जिन जो हुसैन सां प्यार आहे मुंहिंजा मौला तिन सां बि प्यार फरमा जिनके हुसैन जो दर्दा जेके हुसैन सां मोहबत कनि था मुंहिंजा मौला तूं बि उन्हनि सां मोहबत ऐं प्यार फरमाए जा हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजो हबीब मदीने जे बाज़ार मां पियो अचे कुझु ॿार रांदि पे कुॾिया बोल रांदि पे कुॾिया त हिकिड़े ॿार ते नज़र पई मुंहिंजा महबूब जल्दी विया भाकुर पाए पेशानी ते चुमी ॾिनऊं सुहिणे अबू बकर सिद्दीक़ पुछो सोना कहिड़ो ख़ुशि नसीब ॿार आहे कंहिंजो आज खे चुमियूं था ॾियो फरमायूं अबू बकर हिन खे मूं ॾिठो आहे त हुसैन सां मुंहिंजी घणी मोहबत अथसि मुंहिंजा प्यारा जेके ॿार जी हुसैन सां मोहबत आहे त उहो महबूब जो महबूब बणिजी थो वञे असांजे तव्हांखे बि हुसैन सां प्यार आहे इंशाअल्लाह ॿिन्ही जहाननि में बेड़ो ई पार मुंहिंजे महबूब अंगल सठा हुसैन जा हुसैन सिर्फ़ महबूब खे न अल्लाह जो बि प्यारो हिकु दफ़ो मदीने जा साईं नाश्ते जे टाइम ते ख़ातून जन्नत जे घर आया सोन हुसैन बि वेठो आहे हसन बि ॾिना फरमायूं शहज़ादो नाश्तो कयो आहे जी नाना अॼु मल त करे ॾेखारे ॾिसो केरु थो मल मारे भई शहज़ादा उथिया हज़रत अली साईं वेठो आहे ख़ातून जन्नत वेठी आहे मदीने जो साईं वेठो आहे ॿई शहज़ादा भाकर था पाइनि
थोड़ी देर न गुजरी तो मदीने जे साईं फरमायो हुसैन हीअं हसन खे जाठोणी केरा हीअं केरा हीअं मल वणबी आहे महबूब मल जा गुर हुसैन खे सेखारण लॻो त ख़ातून जन्नत जे अखियुनि में पाणी अची वियो बाबा तव्हां हा इमाम हसन खे सेखारींदा बाबा इमाम हुसैन नंढड़ो आहे उनखे मल सेखारियो नंढड़े जी दिलि ते सदमो ईंदो वरी कोॾे न ईंदा नंढड़ो ॿार प्यार जो आहे बाबा नंढड़े जी दिलि शिकन थी पवंदी तव्हां हुसैन जो पासो खयो हसन जो छाजे लाइ था खणो मदीने जे साईं फरमाए फातिमा हुसैन जो पासो रब खयो बीठो जॾहिं शहज़ादा मल वेहा त रब जिब्राईल खे मोकिलियो त वञो हुसैन खे मुंहिंजे पारां मल जा गुर सेखार मल जा गुर सेखार रब हुसैन जी मदद थो करे मां हसन जी न कयां मां हसन जी मदद थो कयां रब हुसैन जी मदद थो करे इहे अंगल सभु मुंहिंजे मुस्तफ़ा अल्लाह अकबर पोइ जंहिंजो जेॾो शान जंहिंजो जेॾो नाज़ ख़ुदा वरी उहो ई आज़माईंदो आहे अल्लाह फरमायो हुसैन तुंहिंजा नाज़ मुस्तफ़ा बर्दाश्त कया एॾा नाज़ कंहिं बच्चे जा कंहिं नाने बर्दाश्त न कया मूं बि कया तुंहिंजे नाने बि कया हाणे हली आहे करबला जे मैदान में इश्क में थोरो आज़माए यज़ीद जो झेड़ो त ज़ाहिर हुयो असल में ही इश्क जो मुक़ाबिलो हो मैदान मोहब्बत जो मुक़ाबिलो हो मुंहिंजा प्यारा दोस्तो जे वक़्त में इमाम हुसैन पंहिंजा बच्चा ॿार वठी करबला जे मैदान में आयो आज़माया त इलाही खे आई इब्राहिम खलीलुल्लाह खे बि रब आज़मायो इस्माइल अलैहिस्सलाम जे मामले में मगर इस्माइल ईअं थिया त जीअं इब्राहिम खे आज़माइनि थे तोखे न अली अकबर बि गॾु हुजे त असगर नंढड़ो बि गॾु हुजे सकीना नंढड़ी बि गॾु हुजे ॿार बच्चा सभु गॾु हुजे अॼु मैदान करबला में तोखे आज़माया अहिड़ो आज़माया जो क़यामत खां वठी तो ताईं अॼु ताईं मूं कीअं कंहिंखे बि ईअं आज़मायो न आहे इब्राहिम खलीलुल्लाह हुसैन इस्माइल खां पुछो हो त पुट जे राज़ी आहे त हलूं न त ढकी भली वापसि हलिया हलूं इस्माइल चयो हो त ऐं मुंहिंजा लखो आहे ॼमंदे तूं पंहिंजे नाने जी हंज ॾिठी पंहिंजे बाबे जा सजा ॾिठा उन्हनि जे सीननि ते तूं सवारियूं कयूं उन्हनि जे कुलनि ते तूं सवारियूं कयूं ऐं हुसैन तोखे कॾहिं बि ॾुख न पहुतो अॼु मां रब तोखे आज़माए थो जेकॾहिं राज़ी आहीं त ठीकु आहे न त ढकी भली मुंहिंजे हुसैन सुहिणे रब खे अर्ज़ु कयो मुंहिंजा मालिक मिठा अॼु मां राज़ सम्झो आहियां त मुंहिंजो महबूब जॾहिं बि मूंखे चुमियूं ॾींदो दुआ घुरंदो अल्लाह मुंहिंजे हुसैन खे सब्र बि ॾिजे अजर बि ॾिजे अॼु सम्झी वियो आहियां त हिन मैदान जे लाइ त मुंहिंजे नाने मोहम्मद दुआ घुरियो ऐं मुंहिंजा मालिक मां इंसान ज़रूर आहियां मुंहिंजा मालिक नाज़म जो पलियल ज़रूर आहियां मगर तो रब जी रज़ा ते राज़ी आहियां जीअं वणे तीअं मूंखां इम्तिहान वठ मुंहिंजा मालिक मिठा अॼु जीअं आज़माइणो आहे तीअं आज़मा कुंभार जे दुकान तां जॾहिं को दिलो मट ख़रीदींदो आहे ठुकाए खणंदो आहे अॼु मां हुसैन खे इश्क जे मैदान में भली ठुकाए खण हुसैन सोच शदीद इम्तिहान आहे सख़्त तरीन इम्तिहान आहे अली अकबर साम्हूं तड़पंदो इब्राहिम जी अखियुनि ते पती बदल ही तोखे पती बदल जी इजाज़त न आहे अखियूं खोले पंहिंजे पुट खे ॾिसंदे कासां घोट खे ॾिसंदे पंहिंजे साथियुनि खे तड़पंदे ॾिसंदे सकीना जी ज़ुबान उन खां ॿाहिरि निकिरी ईंदी ॾिसंदे अली असगर झोली में तड़पंदो शहीद थींदो अखियुनि सां ॾिसंदे मुंहिंजा मालिक मां राज़ी आहियां जीअं आज़मा तो आज़मा जीअं तोखे इम्तिहान वठिणो आहे तीअं इम्तिहान वठ कचहरी हले पई ओचितो हुसैन मोहर मदीने जी पई मुंहिंजा मालिक थोरी मालिक ॾे मां पंहिंजे नाने खां दुआ वठो इम्तिहान वाकई सख़्त आहे पेर हली वेंदा धरती धुमंदी आसमान रोई विझंदो जबल हिली वेंदा वण डरी वेंदा जिन्हनि
में मातम पइजी वेंदो। मौला वाकई वॾो सख़्त तरीन इम्तिहान आहे, पर मूंखे थोरी मोहलत ॾे। मदीने में मोहर करे दुआउनि जी ज़रूरत आ नाना, करबल खे वसाइण कम मुंहिंजो। दुआउनि जी ज़रूरत आ नाना, करबल खे वसाइण कम मुंहिंजो। सिरनेज़े ते धड़ करबल में क़ुरान ॿुधाइण कम मुंहिंजो। सिरनेज़े ते धड़ करबल में क़ुरान ॿुधाइण कम मुंहिंजो। दुआउनि जी ज़रूरत आ नाना, करबल खे वसाइण कम मुंहिंजो। करबल खे वसाइण कम मुंहिंजो। मुंहिंजा नाना अॼु इम्तिहान ॾाढो सख़्तु आहे नाना, अॼु हथ खणजां नाना जी निगाह रहमत फरमाइजां। अॼु मुंहिंजे लाइ सब्र जी दुआ पियो घुरजां। इश्क जे दरिया में ॿेड़ो हलाए केर केर, इश्क जे दरिया में ॿेड़ो हलाए केर केर। पीर कामिल खां सिवा लहरियूं लॻा केर केर। पीर कामिल खां सिवा अॼु लहरियूं लॻा केर केर। पिटाई तो फरमाते पर अंगार ॿ दफ़ो हिकिड़ा ॿारहं ॿारिया ॿिया दूधे मुंझ दुखनि वरी लुहारनि मेरे रखिया मच ते। मुंहिंजे हुसैन साईं अर्ज़ कयो नाना, जंहिंजो मुर्शिद कामिल हूंदो आहे लहर न कोलो नाना, मुंहिंजो मुर्शिद तूं अॼु तुंहिंजो नवासो तुंहिंजो मुरीद, अॼु पंहिंजो कुलम जो सवार, अॼु तुंहिंजे सीने ते सुण वारो हुसैन करबला जे मैदान में अज़ीम इम्तिहान खां गुज़रण वारो आहे। नाना मुंहिंजी पारत हुजे, मूं ते निगाह करम फरमाए जो। नाना मां आख़िर इंसान आहियां, जॾहिं सकीना जी सुकल ज़ुबान ॾिसंदुसि, जॾहिं अली असगर जो तड़पण ॾिसंदुसि। नाना हज़रत अली अकबर 18 सालनि जो नौजवान पुटु साम्हूं कुसबो। नाना उन वक़्तु मुंहिंजे लाइ सब्र जी दुआ घुरजां। इब्राहिम खलीलुल्लाह अखियुनि ते पटी ॿधी हुई, तो इस्माइल अलैहिस्सलाम जा पैर हथ ॿधाई हुई। मुंहिंजा प्यारा नाना अॼु मूंखे हथ ॿधणा पैर ॿधणा न आहिनि, अॼु मां पंहिंजे अखियुनि ते पटी बि नथो ॿधी सघां। इम्तिहान सख़्तु आहे मुंहिंजा नाना, पारत हुजे। मुंहिंजो हुसैन तो फरमाए सब्र त हुयो, बाऊं मूंसां गॾु हुयूं, पर करबला जे मैदान में कुझु अहिड़ा मंज़र साम्हूं आया, मुंहिंजे पेरनि हेठां ॼण धरती निकिरे पई, जबल हिली विया, आसमान दाहूं कयूं, अर्श ख़ुदा जो हिली वियो, वण लुॾी विया, जानवरनि दाहूं कयूं। मुंहिंजा प्यारा दोस्तो, जंहिं वक़्त में मुंहिंजे सुहिणे हुसैन जे आदो हज़रत इमाम हसन जो पुटु कासिम घोट, जंहिंजी मङणी हज़रत सकीना सां थी चुकी हुई, ॻाल्हि पकी थी चुकी हुई, जंहिं वक़्त में कासिम घोट साम्हूं आयो। ओ मुंहिंजा चाचा अॼु इजाज़त ॾे त मां पहिरीं तोता कुर्बान थियां। मुंहिंजो सुहिणो हुसैन सब्र बि करे थो, चवे थो ओ मुंहिंजा प्यारा कासिम घोट, मुंहिंजे सुहिणे भाउ हसन जी ख़्वाहिश हुई त तुंहिंजी शादी सकीना सां थिए। पुटु हे काफ़िलो अल्लाह जे हवाले तुंहिंजे हवाले आहे, मां पंहिंजे पुटनि सूदो शहीद थो थियां। हे काफ़िलो मदीने पहुचाए ॾियां, सकीना सां शादी कजे त मुंहिंजे हसन भाउ जा रूह ख़ुशि थी वञनि। हज़रत कासिम घोट थो अर्ज़ करे चाचा, मां हिकिड़े ॾियारे बाबे सां अकेलो वेठो होसि त मुंहिंजे बाबे साईं मूंखे हिकिड़ो तावीज़ ॾिनो हो।
पुट कासम है तावीज़ वठ पुट संभाले रखजा जॾहिं ॾुखियो ॾींहुं अची वञे तॾहिं ही तावीज़ खोले पढ़जा चाचा अॼु करबला जे मैदान में जंग जा नकारा वॼा आहिनि अॼु तुंहिंजे बचड़नि जो वारो अची वियो आहे चाचा अॼु तुंहिंजे सिर ते भारी इम्तिहान अची वियो आहे दिल चयो कासम कॾहिं तावीज़ बाबे जो पढ़ंदे अॼु जो मूं तावीज़ खोलियो आहे तावीज़ खे पढ़ां हुन में अखर इहे लिखिया पिया आहिनि मुंहिंजा कासम पुट हिकिड़ो ॾींहुं करबला जे मैदान में ईंदो त मुहर्रमुल हराम जो ॾींहुं हूंदो जुमे जो ॾियारो हूंदो मुंहिंजे भाउ हुसैन ते सख़्त ॾियारो अची वेंदो मुंहिंजो भाउ वॾे इम्तिहान खां गुज़रंदो कासम घोट मुंहिंजे हुसैन जा नाज़ तो न ॾिठा असां ॾिठा त कहिड़े नाज़नि जो पलियल हुसैन आहे पुट उन ॾिहाड़े अली अकबर खां अॻु में शहीद थिजा अली असगर खां अॻु में शहीद थिजा पुट पहिरीं कुर्बानी ॾेई मां हुसन जे रूह खे ख़ुशि कजां मां तोखे मुबारक बि ॾींदुसि हार बि पाराईंदुसि मुंहिंजो नालो रोशन कजां मुंहिंजो सोनू हुसैन ख़त ॿुधी करे भाकुर पाए थो फरमाए लेवो यारा अॼु लंबी पई जुदाई कासम घोटावा मदी बि मां निकिता हा त चाचे संगर मुरीदनि जूं दावतूं खाईंदासीं मां चाचे सां गॾु कूफो घुमी मोटी ईंदासीं पुट मां छा कयां लिखियूं जिनी जे तिरियूं लोह कलम में अॼु उन्हनि ओतिरियूं घरियूं घारण पेयूं लिखियो जो निराण में सो अंग कियारी कीअं थिए हाणे पारियो वेठी पार जेको लाल लिखियो लोह में कासम घोट आ ख़ुशि हाथ दावतूं खाई मोटी मोटी नासी पुट इम्तिहान अल्लाह जे तरफ़ां अची वियो आहे मां हुसैन छा थो करे सघां त कासम घोट भाकुर पाए अर्ज़ थो करे चाचा गम न कर जेसिताईं असां आहियूं तेसिताईं तुंहिंजा बच्चा मैदान में न लाहींदासीं मुंहिंजो हुसैन पुठी थो थपरे पर उन वक़्तु को हुसैन खां पुछे हा त तुंहिंजी दिलि ते छा गुज़रे हो अल्लाह अकबर धरती धुपी वई हुसैन हिकु दफ़ो मुंहिंजा प्यारा लफ़्ज़ में अची वियो कासम घोट खे रवान कंदे अञा शहादत जी ख़बर आई पोड़ो हुसैन 56 साल जी उमिरि जो हुसैन हज़रत कासम घोट जो लाश खणी खेमे जे पासे में थो रखे त अली अकबर घोड़े ते संभरियो तयार थियो बीठो आहे बाबा इजाज़त दे त मां वञा हज़रत इमाम हुसैन तो फरमाए पुट तुंहिंजी सूरत मुंहिंजे नाने मोहम्मद जहिड़ी आहे ये यज़ीदी बेअदबन तुंहिंजो अदब कोन कंदा तूं मुंहिंजे नाने जी निशानी आहे घर तंबो में वेहे ये ज़ालिम बेअदबन खे कहिड़ी ख़बर त रसूलुल्लाह जी सूरत थी अचे पई प्यारा अली अकबर तूं न वञ मां थो वञा तो न नाने मोहम्मद जी सूरत आहीं तोखे तीर लॻंदा भाला नेज़ा लॻंदा मत नानो मोहम्मद डोरा पावे हुसैन मुंहिंजी तस्वीर खे बेअदबन जे हवाले छो कयई अली अकबर जी अखियुनि में पाणी अची वियो बाबा मां तुंहिंजो हलाली पुटु आहियां क़यामत जे ॾियारे नानो मोहम्मद डोरा पा ॾींदो बाबो अली न निहारींदो ख़ातून जन्नत न निहारींदी तव्हां अली अकबर जवान छा तुंहिंजी जवानी खे पोड़ो हुसैन करबला में मोकिली पाण तंबू में वेही रहियो है न मुंहिंजा बाबा मूंखे माण्हू खिलाइणा न आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो भाकुर थो पाए बाबा इजाज़त ॾे अॼु मां बि इन ई जाइ ते वेंदुसि हज़रत इमाम हुसैन भाकुर थो पाए 18 सालनि जे नौजवान पुट खे ॿई पीउ पुट भाकुर पाए मुंहिंजा प्यारा सफ़र जी इंतहा हुई पर दिले नाशाद का गम कोई दिले नाशाद ही जाने गमे औलाद कोई साहिबे औलाद ही जाने
गमे औलाद कोई साहिबे औलाद ही जाने। अञा मुंहिंजा प्यारा हज़रत अली अकबर जा भाकर हुसैन में, हुसैन जा भाकर अली अकबर में, तो ओके उशगार दी हज़रत अली नु, अली असगर रुनू, अली अकबर रुनू, सुनो हुसैन तो पूछे अली अकबर पुत छाते ला उशगार तो नहीं जिन्नू त नाही, करबला में तीर नु तलवार जा चमकात सीधी जी जो आही न मुंहिंजा बाबा हुसैन हाणे जो हाणे बीबी सुगरा याद अची वई जॾहिं असां मदीनो पे छॾियो उठ पे पलाणा हो बीमार बुखार में हुई केतिरी देर त असांजे पे निहारी असांजो काफ़िलो हलियो पाण इहे चवंदी रही सरतियूं आई वञो रे वञो ला मुंजोड़ी लेख लखन से मुंजोड़ी लेख लखन से सरतियूं आई वञोड़ी वञो ला मुंजोड़ी लेख लखन से मुंजोड़ी लेख लखन से ओहे दो शहर बंबार जोला मेर मिस्कीन जी मंजोरी मंजोला मुंजोड़ी लेख लखन से मुंजोड़ी लेख लखन से। बाबा बुखार की हालत में रोईंदी रही मूंखे चवंदी रही अदा अली अकबर जल्दी मोटी अचिजो मूंखे अकेलो छॾियो पिया वञो दावतूं खाई दौरो करे मोटिजो। बाबा अॼु असां त जेॾा वञूं पिया कासम मोटी न आयो हुर मोटी न आयो चाचो अब्बास अलमदार मोटी न आयो। बाबा हुसैन अली अकबर बि ओॾा ई संभरियो आहे अली सुगरा वाहूं पई निहारींदी रस्ता पई निहारींदी कम तूं मोटी दुनिया में अचन पर पाणा कोन आया साॻिया मोहर बसदोरा साॻिया मोहर बसदोरा आया पर पाणा अञा कोन आया पाणा अञा कोन आया मिया काफ़िले खे कतारे कर करबल दे उठड़ा उथारे मिया काफ़िले खे कतारे कर करबल दे उठड़ा उथारे आंदो पैगाम भेदर पखियुनि परा पाणा अञा कोन आया पाणा अञा कोन आया रहियो कोई न कंहिंसां वञा मां भॻा भेरा अञा कीअं रहां मां भॻा भेरा अञा कीअं रहां मां ओ साॻिया सावण सियारा अचन पर पाणा अञा कोन आया अञा पाणा कोन आया नकी आयो मिया पोइ सने हो कया सूरन संभाल के हो ओ साॻिया सिज पिया उभरन लहन पर पाणा अञा कोन आया यकी मारुन कई मोकिलानी छॾे वतन करे बेगानी अखियूं दर्दन भरियूं दग ॾिसन पर पाणा अञा कोन आया। मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत अली अकबर जी इजाज़त को हुसैन खां पुछे हा त 18 साल जे नौजवान पुट खे मक़तलगाह में कीअं मोकिलिबो आहे जेसि ताईं अली असगर पे वियो हुसैन मुंहिंजा प्यारा ओॾे पियो निहारे हज़रत बीबी सकीना पई निहारे ज़ैनब पई निहारे मुंहिंजा भी दोस्तो हज़रत इमाम हुसैन आवाज़ पियो ॾे ले वो यारा रब दे हवाले
अजे लंबी पई जुदाई फिर मिलांगे किस्मत ने घर मिला दिया। मुझे उसने निहारे तो हजरत अली अकबर नौजवान तीर तलवार के पारस में वेठी रहो हो। मुझा प्यारा है तीर आया तलवारों ने भाला लगा उस तो आवाज आयो अरे मुझा बाबा हुसैन रसूलुल्लाह की तस्वीर घोड़े तकरी रही है। बाबा पांच माली अकबर के संभाल मुझा प्यारा सुबह का हुसैन लाशा तो खड़े हैं कमर के बार पे दी रहा है अखिन पे उठा दी भैया खबर कान पे दर्द अली अकबर किथा पियो आवाज दे जानवर पे घुमया ओ जानवर अजतिया तक ने मुझी मदद कयो अली अकबर ने खारो मुझे अली अकबर किथे आवाज दे तो जानवर चल पा सोना उसे लिया तुझो अल्लाह दा सालन जो नौजवान पुट है डॉक्टर पी रहे 56 साल जो हुसैन तो तलवार कारा दाढ़ी मुबारक जा वार कारा मुछ मुबारक जा वार कारा मथे जा वार कारा अली अकबर जे मथों अची बीठो अखियूं खोले मिट्टी हटाए जुल्फ सफा तो करे पांचो बरमा सर तो उठाओ खाक से रुखसार भर गए हसरता हुसैन को प्रयास कर गए। अली अकबर आखिरी बोलू तो बोल अली अकबर क्यों खोल सकी ना तो सलाम मोकलिया तुझे अमर तो के याद करे रहा पुत्र अरे क्यों खोल सर तो उठाओ खाक से पुत्र रुखसार भर गए वहाँ हसरता हुसैन को बेआस कर गए। अज पुरोखर सजन पैदा सारिया गिलनता तोड़न जू बस नटन संदीस के प्रियल अज लोक बिठे ही न लहे। हजरत इमाम हुसैन पत्थर सबर जो दिल ते रखो अली अकबर जो तीर छिके जो कढ़ाई खून जो फारो निकतो हुसैन जा तो तलवार गम में अच्छा थी हिकड़ो वार कारो न रहो तो तलवार अच्छा थी अली अकबर के खड़े तो पर मुझा प्यारा सुखो जो दुखायो खड़े तो अली अकबर खजे कोल तो सदे तो करे आए तो जनाजे में शरीक थियण वारो आए को अली अकबर जो कवदी थियण वारो आए को अली अकबर के खड़ाइण वारो मुझा प्यारा किथा सजनायो ता पास अलमदार जेको शहीद जो पियो शहीद जीअरो पई बाहू कचू पई हुआ आवाज आयो ता हुसैन मां आया पर मुझो बई बाहू कोने मां शहीद जो पियो आवाज आयो हुसैन हिम्मत रहा अली अची वियो आहे मोहम्मद मुस्तफा अची वियो आहे खातून जन्नत अची वई हसन मुस्तफा अची वियो अली अकबर जा कंधी अची विया पुत्र गलती न कर बाकी थोड़ी देर हुसैन रब न कर असांजी झोली भाकर में अचण वारो आही। हजरत इमाम हुसैन अली अकबर के कयो कुले ते खणी पियो अचे अच्छा वार सकीना न पई सुञाणे त केर पियो अचे कारे वार मां अच्छा वार बाबा असांजो अली अकबर किथे पुट जिते कासिम घोट वियो जिते अब्बास अलमदार वियो उते अॼु अली अकबर पहुची चुको मुंहिंजा प्यारा दोस्तो सकीना दर ते वेही रही आहे मुंहिंजो मक़सूद हुसैन अली अकबर के हवाले करे कि मोड़ ते तो फरमाए त वॾो इम्तिहान मुंहिंजे लाइ कॾहिं आयो जॾहिं मां पटको ॿधो चेल ते पटको ॿधमि घोड़ो बिल्कुल अॻियां बिहारियमि सकीना जी मुंहिंजे बाबा केॾा पुट ओॾे जो वञा जॾहिं अली अकबर भाउ वियो ओॾे जो वञा जॾहिं कासिम घोट वियो ओॾे जो वञा जॾहिं अब्बास अलमदार वियो बाबा मां सकीना खे अकेलो कीअं छॾे वेंदे राति जो तुंहिंजे सीने ते सुम्हण वारी सकीना
बाबा अली अकबर भी चाहिए तो मोती थो अचा, कासिम घोष चाहिए तो मोती थो अचा, अब्बास अलमदार चाहिए तो मोती थो अचा। बाबा तो दे रुख कयो आ मुझा प्यारा हजरत सकीना के बेबी ज़ैनब अंदर खड़ी रही आ, अखियुनि जा लुड़क उॾे थी पुट हिन वक़्तु बाबे खे दिलासो ॾे। बाबा सुबुह खां वठी ॾुखायल आ, ॾुखनि चेल भॼी विधी आ। हुसैन अल्लाह जे इम्तिहान में पुट कुझु कोन थो पर दिल में सुराख बची विया आहिनि। को अॼु दिल हुसैन जी ॾिसे त ज़ख़्म थी विया आहिनि पुट। अॼु बाबे जी दिल न हार, अॼु बाबे जा लुड़क उघ, बाबे खे रवान हली कर। सकीना वरी निकिरी आई आ, बाबे जे लिहारे ॿार थी फरमाए बाबा मारो आ कोन थी, बाबा जे दिल में पत्थर बधो आ बाबा। मां सकीना ने लिहार बाबा अॼु मां सकीना दिल ते पत्थर बधी आई आहियां। बाबा वॾी दिल के मां थी तुंहिंजे चेर जो पटको बधा, मां थी तुंहिंजे पटके खे संवारिया। बाबा मां तुंहिंजी न्याणी आहियां, मां हिमत न हारी आ। उन वक़्तु हुसैन खां को पुछे आ त न्याणी जे वक़्तु साम्हूं आई हुई हुसैन तुंहिंजे हथ जे दिल ते को हथ रखे हा त छा गुज़री रहियो हो? हुसैन वेही रहियो आ, मासूम न्याणी खे भाकुर थो पाए। मुंहिंजा प्यारा भाकुर में हुसैन सब्र जो जबल बनियो पियो हो पर नीर वही पिया। हज़रत सकीना जा नीर वही पिया, आरियाणियूं दर ते बीठियूं। मुंहिंजा प्यारा धीअ जो को प्यार ॾिसे हा, हिक ॿिए खे ॿई दिलासा ते दिल बाबा रोन। मां सकीना मासूम दुआ थी घुरां, बाबा रोई जाना मां भी नथी रो। मुंहिंजा प्यारा दोस्तो हुसैन भाकुर कढियो आ, अखियुनि खे हेॾे होॾे थो करे त सकीना खे न ॾिसनि। पाण घोड़े ते वेठा घोड़ा शाबस थी हल, इम्तिहान जे वॾो मरहलो अची वियो। मासूम न्याणी ॿाहिरि निकिरी आई आ, अॼु मतां मुंहिंजी दिलि टुटे। मतां आख़िरी मरहल में हुसैन ना पास थी वञे, घोड़ा शाबस हल, घोड़ो मुंहुं ज़मीन ते रखी नीर पियो आहे। हुसैन जो घोड़ा कॾहिं चाबक मुंहुं न तोखे हयो आ, अॼु चाबक हण जी ज़रूरत पेश न अचे। घोड़ा जल्दी करे त हथ, इम्तिहान सता मूंखां पुट मुंहिंजी दिल ते छा गुज़री रहियो आहे त घोड़ो यकदम पोइ ते निहारे। हुसैन मां छुरी इब्राहिम वारी जीअं अॼु मां मजबूर आहियां, ओ छुरी इस्माइल जो कदो न थिए कचो। इब्राहिम कांवर में पत्थर ते छुरी खे हयो, पत्थर टुकर थी वियो। पुछई ओ छुरी इस्माइल जो कदो त नाज़का छो न थी कटी? पत्थर तोड़े पई, छुरी चयो त इब्राहिम मां मजबूर आहियां। रब थो चए त ख़बरदार न कटजा, तूं ख़लील थो चवे त कट मां पंहिंजी मञा। हुसैन तूं थो चवी हल, पर पोयां सकीना बाहूं मजबूर थी आहे। घोड़ा तरस जा मां बाबे जो दीदार कयो, पछाड़ी घरियूं आहिनि घोड़ा। अॼु असांजो निमक पाणी मल्हा, अॼु बेवफा न थींदा, बाबे खे जल्दी न खणी वञ। अॼु बाबे जो दीदार कंदुसि, तरस इज़राइल में तर बाबे जो दीदार रे, मैनू तोर मुभाले दे, खुद जान हवाले कर दे सो, इस जान दबान के हाले दे। हज़रत इमाम हुसैन पोइ पे निहारे तो वफादार घोड़ो तरंदो, अहल बैत जे घराने जो घोड़ो वफा में मजबूर आ। हुसैन मां छा कयां, पोयां सकीना जा मासूम आवाज़ अचनि घोड़ा थोरो रुक, मां पंहिंजे बाबे खे ॾिसी जी भरे वठां। पोइ त वरी न थे या न तरस त मां मासूम न्याणी पंहिंजे बाबे खे ॾिसी वठां। आसमान वञो, जबल थरथरे में थी विया, वण लुॾिया, जानवरनि दाहूं कयूं, मलाक मथां निकिरी आया। हूरूं गुलमान जन्नत जा दिल दरवाज़ा खोले, मंज़र ॾिसी
कहिड़ी गम में छाइजी वियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अॼु अजीब नज़ारो आहे। मुंहिंजे हुसैन जो इम्तिहान तमाम सख़्त मराहिलनि में आयो, मगर मुंहिंजे सोने हुसैन पोइ ते कदम न रखियो, मुर्तदा अॻिते हलंदा विया। मुंहिंजा मालिक मिठा जीअं आज़मा अॼु आज़मा, मूंसां बि मुर्शिद कामिल गदा, मदीने जो घोट गदा। मुंहिंजा मालिक मिठा मूंखे सब्र अता फरमा। इम्तिहान अहिड़ो हुसैन तो फरमाया मूंखे इम्तिहान हिला हुसैन घोड़े तां हेठि नथो। मुंहिंजा प्यारा न लहे हा, क़यामत ताईं जंग खुले कोन हा, मगर रब फरमायो हुसैन अॼु अहिड़े जल्द जोश में आयो आहे, हे कुल यज़ीदी कटिजी वेंदा। मुंहिंजा प्यारा इम्तिहान जो मक़सद हल थी वियो। रब हिकदम आजानू ॾियारियूं त हुसैन खे मूंसां मोहबत आहे, न बच्चा यादि आहिनि, न घरवारी यादि आहे, न को ॿियो कोई यादि आहे। हुसैन खे मां रब यादि आहियां। यकदम रब बागू ॾियारियूं हुसैन खे नमाज़ यादि। यज़ीदनि खे कहिड़ी ताक़त, जंहिं ज़ोर सां जंहिं इश्क जे ज़ोर में हुसैन विनी रहियो हो। ख़ुदा जो कसम शाम ताईं हिकु यज़ीदी बि नज़र न अचे हा, पर बागू जो आयो रब यादि आयो। हुसैन जो पहिरीं फर्ज़ अल्लाह जो, पहिरीं फर्ज़ अल्लाह जो। ध्यान में तलवार विझी पाण घोड़े तां हेठि लथा, अल्लाह जो फर्ज़ अदा कया। मुंहिंजा प्यारा घोड़े तां लथा, शिमरी ॾेई न आयो। पाण फरमायूं शिमरा ख़बरदार, हथ पली त परे थी भी तुझे मारण जहिड़ो मां हुसैन न आहियां, पर मां अल्लाह जे इश्क में मजबूर आहियां। मूंखे सिर ज़मीन ते झुकाइण ॾे। पता रब दौरा पड़े त हुसैन आख़िरी नमाज़ क़ज़ा करे आयो आहे, आख़िरी नमाज़ क़ज़ा करे आयो आहे। अॼु परे हथ सिर सेके में रखी हुसैन अर्ज़ थो करे, मुंहिंजा मौला अॼु पीअण जे लाइ पाणी कोन्हे, वज़ू पंहिंजी जाइ ते, मौला अॼु तयम मुंहिंजे लाइ बि साफ़ मिटी न आहे। जेॾा तूं हथ ढकेरियां त किथे कासिम जो रत आहे, किथे अली अकबर जो रत आहे। ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे, ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे, शहीदों की बरकत से ये पूरा जंगल महकता है। मौला अॼु सॼी मिट्टी रत मां भरी पई आहे। मुंहिंजा मौला वज़ू करे कई आशिकनि नमाज़ूं पढ़ियूं, तयम्मुम करे कई आशिकनि सजदा कया। अॼु इश्क शहादत वारे रत जे मिट्टीअ सां अॼु हुसैन तयम्मुम करे तुंहिंजी इश्क जी नमाज़ अदा करे रहियो आहे। मौला हुसैन जो सजदो क़बूल करे, हुसैन जे सदके नाने मोहम्मद जी उम्मत जो बेड़ो करे। अली असगर की शहादत जे सदके मुझे नाने मोहम्मद जी उम्मत जा ॿार पढ़ता थई, अली अकबर जवान पुटता थई। मुंहिंजा प्यारा हुसैन सजदे में मदीने जो साईं हली आयो। हुसैन शाबस हुजई पुट असांजे चुमिन जी तोल जे रखी भरम रखियो। फातिमा मथा जी बीठी आहे। हुसैन शाबस लख मुबारक हुजई मुंहिंजे हिंदोरनि जी लज रखी, मुंहिंजे लोलनि जी पुट लज रखी। अॼु सभु नबी तोखे शाबाश ॾियण आया आहिनि, अॼु सभु वली तोखे शाबस ॾियण आया आहिनि। हुसैन सजदे में आ, सुभान रब्बियल आला। मुंहिंजा नाना ओॾी यादि आहे जॾहिं तुंहिंजे पुठीअ मुबारक ते मूं सजदो कयो हो। मुंहिंजी रज़ा जे लाइ तो 72 फेरा सुभान रब्बियल आला चयो। मुंहिंजा नाना अॼु उहे अहसान लाया पियो। मूंखे तुंहिंजूं तस्वीरूं यादि आहिनि, मुंहिंजा अंगल सठा हुई मूंखे यादि आहिनि। नाना अॼु 72 ॼणा हिकु हिकु तस्वीर जे बदिले हिकु हिकिड़ो जुहान कुर्बान कयो वेठो आहियां। नाना हुन हिकु सजदे जे बदिले अॼु इश्क जो सजदो करे रहियो आहियां। सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला। अॼु हर शइ जी तवज्जो हुसैन ॾे, पर ख़ुदि ख़ुदा जी तवज्जो बि हुसैन ॾे। रब पाण पियो फरमाए, महबूबा मुबारक हुजनि तुंहिंजो हुसैन जी इम्तिहान में कामयाब थी वियो आहे। अरे सजदे तो औरों किए इसका नया अंदाज है, हुसैन ने वो सजदा है किया जिस पर खुदा को नाज है।
अल्लाह से मुझे सोने हुसैन के इम्तिहान में आजमाए, कामयाबी अता फरमाई। ऐ रब करीम वायदो कयो मुंहिंजा मुस्तफ़ा तुझे बच्चन जो शांत वधी रहियो, तुझे घराने जो शांत वधी रहियो। क़यामत ताईं जेके इन्हनि जा ज़िक्र मल्हाईंदा, इन्हनि खे यादि कंदा, बेगूं लाइ इन्हनि जूं ख़ैरातूं कंदा, उन्हनि जा बि बेड़ा पार तुझे उम्मत जे बख़्श जो ज़रियो बि बणिजी पियो। इन्हनि सां जिन जो प्यार उन्हनि सां मुंहिंजो प्यार आहे। जेके इन्हनि जे ज़िक्र में वेंदा, ॿुधंदा ॿुधाईंदा, तुम ते मुंहिंजे रहमत जो वसकारो हूंदो। इन जे करे चवंदा आहियूं कुल वेझड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी, कुल वेझड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी। टीका बगाल काने अॼु हलंदो ज़िक्र हुसैनी, कुल वेझड़ा थी वे हो हलंदो ज़िक्र हुसैनी। मना खणी मौला पुजाए मुस्तफ़ा मदीने घुराए, पंहिंजे पारे में रहाए। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम, या हबीब सलाम अलैका, सलाम अस्सलाम ए हसनैन जाना, या इलाही वास्ता ज़िक्र रसूल वाले रसूल कर असांजो ही सलाम कबूल। साईं या हय्यू या क़य्यूम या रब्बुल आलमीन या अरहमुर राहिमीन। जो कुछ भी नगर न्यास करो तुझा मालिक मिठा, जेका ख़ैरात थी, जेको जिन सोचियो, जिन भी ही जलसो करायो आहे ख़ैरात कराए, उन्हनि जे तरफ़ां पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। बारगाह इंसान ते माफ़ सलाह में क़बूल फरमा। तुझा मालिक मिठा पंहिंजे प्यारे हबीब जे वालिदैन शरीफ़ैन ऐं पंहिंजे महबूब जे आल अतहार ख़ुसूसन शोहदा करबला इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला जे दरबार में क़बूल फरमा। मुंहिंजा मालिक मिठा पोइ अज़वाज मुतहरात सहाबा किराम ताबीन तबा ताबीन जे दरबार में क़बूल फरमा। जमीअ मशाइख़ इज़ाम, जमीअ उलमा किराम, मोमिन मोमिनात, मुस्लिमीन मुस्लिमात जे दरबार में सवाब क़बूल फरमा। जिन जलसो करायो आहे, जेके जलसे में आया आहिनि, तिन सभिनी जे अहले खाना मां जेके बि खुदा बंदा अफ़राद पहुची चुका, उन्हनि जी रोन खे सवाब अता फरमा। या अल्लाह तुंहिंजी महफ़िल मचाई आहे, हमेशा मचाई रही। मुंहिंजा घर कर आबाद फरमा, हिन धरती खे आबाद फरमा, ॻोठ ॻोठाइण वारनि खे आबाद फरमा, मुंहिंजे रिज़्क़ रोज़ी कारोबार में बरकतूं फरमा। या जेके भी आया खुदा बंदा उन्हनि जा घर कल बि आबाद फरमा। बचनि ॿारनि जानो माल ईमान सुधो सलामती में हुजनि, जेड़ा इन्हनि जा पेर तेरा ख़ैर हुजनि। या अल्लाह इन्हनि जे हर कम जो अंजाम बख़ैर फरमा। या अल्लाह इन्हनि जी हर दुआ खे क़बूल फरमा। छा घुरी छा घुरूं, बस इमाम हुसैन साहिब जे ज़िक्र जे सदके, शोहदा करबला जे सदके, मुंहिंजा मालिक जेका महिरबानी करे सघे असां ते महिरबानी फरमा। जिते बि फरमा, क़ब्र में हशर में हर जा हर हंध असां ते पंहिंजी महिरबानी फरमा। दुखनि तकलीफ़नि बीमारी शामतनि आफ़तनि ज़िल्लतनि ख़्वारिन बदनामी अचानक मौत अचानक हादसा खां असांखे बचा। कुल जग जहान के मुसलमान के बचा। उम्मत मोहम्मदिया जो बरती आ, जीरन जो खैर, मुमातिन जो खैर, शोहदा करबला रिज़वानुल्लाह ताला अलैहि मजमईन जी दरबार ते करोड़ों रहमतूं नाज़िल फरमा। सदन दर्जातन के बुलंद फरमा, सदन फयूज़ व बरक़ात में इज़ाफ़ो फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि मिन बिहक़्क़ि ला इलाहा इल्लल्लाह। बिस्मिल्लाह। ये कैसे